जय झूलेलाल। अॼु जो असां दादा राम पंजवाणी जी 28वीं वर्सी पूरी थी आहे, 29 चालू थी आहे। असां उहा करे रहिया आहियूं। पहिरीं सुखमनी जो भोग साहिबु असां सुखमनी पारू चावला घर मां पढ़ी आई आहे। हाणे बाक़ी लास्ट अष्टपदी पढ़ी करे उनजो भोग विझंदासीं, तंहिंखां पोइ प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। वाहेगुरु 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 वाहेगुरु। आया है सो जाएगा राजा रंक फकीर, एक सिंहासन पर चले एक बांधे जाए जंजीर। बांधे के बधजी वेंदा जंजीर में, के वेंदा ईअं ई। सो ही असां दादा त हो सफ़ा संत माण्हू यकदमि असुल असांखे ॾेई वियो दहको। मां त एतबार न पई कयां, मूंखे जॾहिं ॿुधायूं त न छाजो, मां अञा सुबुह दादा सां ॻाल्हायो आहे त अरे प्यारे दादाजी चयूं वर्सी कोन हलंदी। मां चयो मां कीअं कोन हलंदसि, मूंखां सवाइ वर्सी न थींदी। सो जेको दादा जिते हुजे उते ख़ुशि हुजे ऐं पंहिंजे नाम में रतो पियो हुजे। तंहिं करे सतनाम 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 जी, श्री वाहेगुरु 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 जी। बोलियो सतनाम 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 जी, श्री वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। तो जप नाम प्यारा बियन खे जपाए, न तो फिरत शरदा सांग रगी जप नाम प्यारा